यार शर्फू मुखे मशवरो त दे केड़ो कारोबार शुरू करया समझ में नथो अचे। साहब मशवरो इहो आ हाणे हले थो सियारो थधि में तोखे बर्फ सस्ती मिलंदी तू कर बर्फ जो कारोबार। बाबा सियारे में तू 80 लख जी बर्फ वठी करे भांडे में स्टॉक करे रखी छॾ जीअं ऊन्हारो अचे उहे बर्फ जा केन डबल रकम में विकण नोट ई नोट कमाईंदे। छोरा वड्डो को हरामी आईड़े मशवरो एड़ो दिनो तई मां जो 80 लख जी बर्फ वठी स्टॉक करे रखा 6 महीनन का पोए ऊन्हारे में भांडो खोलिया त उते स्विमिंग पूल लगी पई हूंदी मुंजा 80 लख रुपया पाणीअ में साणो थी ॿियो को कारोबार ॿुधाए छॾ इनके। हला ॿुध ॿियो मशवरो अॼुकल्ह इस्पतालनि में हाई लेवल जी कमाई लगी पई आ। हिकु इस्पताल ठाराए ऐं हिकु वेगन वठो। अरे बाबा अस्पताल ठाराया या गाल त समझ में अची वई पर वेगन चालाए वठा इहो समझ में नथो अचे। अरे बेवकूफ़ इस्पताल ठाराए हिकु वेगन वठो ऐं हिकु मवालीअ खे उन वेगन जो ड्राइवर कर मवालीअ नशे में माण्हुनि खे वेगन ठोकींदो वेंदो माण्हू ज़ख़्मी थींदा वेंदा।